अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कोमप्रस अगवान सैयद गुलाम शाह के संदसि सालगिरह ते भेटाम जा गुलाब अचूं था ऐं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था उस्ताद ख़ालिद जी ख़ूबसूरत लिखणी। मुंहिंजे दिलबर गुलाम शाह जो जनम ॾींहुं आहे। साईं खे जनम ॾींहं जो लख लख वाधायूं। सैयद गुलाम शाह साईं GM सैयद जो असाबी ऐं वेझे साथी तौरु बि सुञातो वञे थो। सैयद गुलाम शाह जो ख़ानदानी ऐं सियासी पस मंज़र जेकॾहिं ॾिसिजे त सैयद गुलाम शाह जो तालुक़ु सिंध जे रूहानी गादी दरगाह सैयदपुर सां आहे, जंहिं गादी जा वॾे तइदाद में फॉलोअर सिंध बलूचिस्तान ऐं सिरैकी बेल्ट में आहिनि। सैयद गुलाम शाह 1972 में GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जॉइन कई ऐं साईं GM सैयद सां संदसि अक़ीदत ऐं एतिराम जो तालुक़ु जुड़ियो। उन वक़्त खां वठी इस्तक़ामत सां सिंध ऐं सैयद सां कयल कमिटमेंट ते बीठल आहे। 1974 में सखर डिग्री कॉलेज जी यूनियन जे इलेक्शन में GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जे ऑर्गेनाइज़र जी हैसियत सां पैनल ठाहे सिंध पीपल्स स्टूडेंट्स फेडरेशन सपाफ जे पैनल जे मुक़ाबले में जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते इलेक्शन विढ़ियो। उन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी खां पोइ डिग्री कॉलेज सखर सिंध में सभ खां वॾो तइलीमी इदारो हूंदो हो। उन करे उन इलेक्शन खे PP वारनि इज़त जो मसइलो ठाहे हर हाल में खटण ते चाहियो। भुट्टो गवर्नमेंट जसाफ लीडरशिप ख़ुसूसन ग़ुलाम शाह मथां केतिरा ई कूड़ा केस ठाहिया ऐं सपाफ जे गुंडनि हथां हमला बि कराया, जंहिंमें जसाफ सखर जो सदर अली अहमद नाइच शहीद थियो। इहो सपाफ हथां जसाफ जो पहिरियों शहीद हो ऐं ग़ुलाम शाह शदीद ज़ख़्मी थियो। इलेक्शन में SP DC MPA MNA ऐं PPA जी लीडरशिप भरपूर ज़ोर लॻायो, पर इलेक्शन में GA सिंध जे पैनल फ़तह माणी। इलेक्शन खटण खां पोइ ग़ुलाम शाह मुसलसल PP हुकूमत जे अताब में रहियो। PP हुकूमत जो सार वरसो जेल या रुपोशी में गुज़ारियईं। 1975 में भुट्टे साहिब जे सखर वारे जलसे में रूबरू स्टेज ते मुतालबा पेश करण ते खेसि भुट्टे साहिब जे ख़ुसूसी हुकम ते गिरफ़्तार करे स्टीन गन, गोलियूं ऐं सिंधु देश जो लिटरेचर हथ करण जो कूड़ो केस ठाहे वॾो वक़्तु सेंट्रल जेल सखर में रखियो वियो। उन दौरान PP हुकूमत तरफ़ां खेसि काफ़ी लालचूं ऐं धमकियूं मिलंदियूं रहियूं, जंहिं करे संदसि कई साथी ख़ौफ़ ऐं लालच में अची क़ौमी तहरीकी छॾे PP में शामिलु थी विया या नौकरियूं वठी आराम सां ज़िंदगियूं गुज़ारण लॻा। पर हिन खे को बि लोॾो न आयो, बल्कि घर वारनि जी नाराज़गी बावजूदि सब्र ऐं हिमत सां जेल जूं सख़्तियूं बि सहंदो रहियो। ख़ुशहाल घराणे सां तालुक़ु हुअण करे हमेशह नफ़ासत फज़ीलत ऐं ख़ुशपोश रहंदो हो। उन वक़्तु जॾहिं कंहिं वटि मोटरसाइकिल जो हुजण बि गनीमत सम्झो वेंदो हो त हुन वटि कार हूंदी हुई। बाकिरदार बहितरीन मुक़ररु पढ़ण लिखण वारो सारो वक़्तु तनज़ीम जे कमनि ऐं माण्हुनि जी ख़िदमत में मशग़ूल, हिमत जुरत ऐं ख़ुददारी सां रहण करे अक्सर पंहिंजा ऐं परावा पिया जेलिस थींदा हुआ ऐं संदसि मथां के मनगढ़ंत इल्ज़ाम लॻंदा हुआ, पर हुन जो मुस्तक़िल मिज़ाजी इल्म अमल ऐं किरदार सां बीहण उन जे अजायनि इल्ज़ामनि जो भरपूर जवाबु हूंदो हो। हुन कंहिंजी परवाह करण खां सवाइ पंहिंजो सफ़र ईमानदारी सां जारी रखियो। यूनिवर्सिटी जी तालीम खां पोइ पंहिंजे ॻोठ दरगाह सैयदपुर अची अमली ज़िंदगी गुज़ारी। ॻोठ में रहंदे हुन पार्टीअ GA सिंध खे ऑर्गेनाइज़ कयो। ग़रीब माण्हुनि जे हक़नि लाइ तर्ज सरदारनि वॾेरनि कामरनि सां मुड़ुस थी मुंहुं ॾिनाई। इलाइक़े में निकितल माड़ी गैस ऐं उन ते हलंदड़ यूरिया फैक्ट्रियुनि जी इंतिज़ामिया सां मज़दूरनि जे मसइलनि ते मुसलसिल मुहादो अटकायाई। लोकल बॉडी इलेक्शन में न फ़क़्ति हिसो वरिताई, पर भरपूर कामयाबी माणे अहिड़ियुनि बेलोस ख़िदमतनि जी गवाही सारे इलाइक़े जा माण्हू ॾींदा। 1980 खां कराची में वकालत शुरू कयाऊं त जज थियण खां वठी केतिरियूं ऑफरूं क़बूल न कयाई। GA सिंध मुहाज़ जी सेंट्रल कमेटी जो मेंबर, वाइस चेयरमैन ऐं पोइ चेयरमैन बि थी रहियो ऐं SNA जो कन्वीनर पिणु रहियो। उन सारे अरसे दौरान पंहिंजूं बहितरीन सलाहियतूं कमु आणींदे मिसाली कमु कयाई। हड़ताल, एहतजाजूं, जुलूस, जलसा, सेमिनार, कॉन्फ्रेंसूं ऐं 1988 में सिंधी मुहाजिर फ़सादनि वक़्तु कराची में सिंधी माण्हुनि जे तहफ़ुज़ सार संभाल लहण, मालिकी करण ऐं फ़सादनि खे रोकण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदो रहियो, जंहिं सबबि संदसि इलाइक़े जो फ़ौजी ज़िमीदार जनरल नसीर अख़्तर, जेको उन वक़्तु सिंध जो कोर कमांडर हो, सख़्तु नाराज़ थी पियो। संदसि दरगाह जी हवेली ते आर्मी खे रेड करायईं। फ़ौजनि कोट टिपी चादर 4 दीवारी जो तक़दुस पामाल कयो।
सिंधी मुहाजिर हमाहिगी लाइ कयल क्वेश्चन दौरान मुहाजिरनि जे इलाइक़े लालू खेत में उर्दू दाननि तरफ़ां कोठायल कार्नर गरजाणी खां वापसी ते मथस खूनी हमिलो थियो, जंहिंमें संदसि सौट शहबाज़ शहीद थियो ऐं पाण गोलियूं लॻण करे सख़्तु ज़ख़्मी थियो। PPE हुकूमत कातिलनि खे गिरफ़्तार करण बदिरां खेसि जना इस्पताल मां ज़ख़्मी हालत में सखर एयरपोर्ट झंडे केस में गिरफ़्तार करे सेंट्रल जेल हवाले कयो। कुझु महीननि खां पोइ खेसि सेंट्रल जेल कराची खां सखर सेंट्रल जेल शिफ्ट कयो वियो। जेल दौरान संदसि कयल ख़िदमतनि ऐं किरदार जो इतराफ़ साईं GM सैद जे उर्दू दान साथी ऐं साईं सां गॾु गिरफ़्तार थियल इंतज़ार हुसैन ज़ैदी पंहिंजे किताब जेल का जहान में कयो आहे। साईं GM सैद जो मथसि मुकमिल एतमाद हूंदो हो। 1986 में साईं GA सिंध जी मेंबरशिप ख़तमु करे नए सिर मेंबर थियण ऐं नई इलेक्शन जो हुकुम कयो। उन लाइ ग़ुलाम शाह खे इलेक्शन कमीशन जो चेयरमैन मुक़ररु कयाईं। उन करे सारी GA सिंध जी मेंबरशिप ग़ुलाम शाह जे रिकमेंडेशन ऐं सही सां थी ऐं हेठि खां मथे ताईं GA सिंध जी इलेक्शन बि ग़ुलाम शाह कराई, जेके वॾे एतमाद ऐं एज़ाज़ जी ॻाल्हि हुई। सिंध खां ॿाहिरि अहम कमनि जी सिफ़ारती ज़िम्मेवारी बि साईं घणो करे ग़ुलाम शाह जे हवाले कंदो हो, जेका हू हमेशह ख़ुशि असलूबी सां निभाईंदो हो। सिंध जो केस अक़वाम मुतहिदा, जनीवा खां वठी अमेरिका, कैनेडा, वेस्ट इंडीज़, इंग्लैंड, हॉलैंड, जर्मनी, बेल्जियम, फ्रांस, गॾियल अरब अमारात, इंडिया, थाईलैंड, मलेशिया, वियतनाम, ताजिकिस्तान ऐं चीन वग़ैरह ताईं मुख़्तलिफ़ सेमिनारनि, कॉन्फ्रेंसनि, वर्कशॉपनि में भरपूर तरह पेश कंदो रहियो आहे। उनखां सवाइ इंटरनेशनल इलेक्शन ऑब्ज़र्वर जी हैसियत में बि जिते वियो आहे, उते मौक़े मिलण ते हिकु सीनियर सुप्रीम कोर्ट जे वकील जी हैसियत में सिंध जो केस बहितरीन अंदाज़ सां रखंदो रहियो आहे। सिंध थिंकर्स फोरम जे प्लेटफार्म तां सेक्रेटरी जनरल जी हैसियत में कराची में तारीख़ी सेमिनार, कालाबाग डैम, प्रोविंशियल ऑटोनॉमी वग़ैरह कराया, जंहिंमें सिंध बलूचिस्तान KPK ऐं सिरैकी वसेब जे मेन लीडरशिप जी शिरकत रही। उन्ही गॾियल प्लेटफार्म तां क़ौम परस्तनि जो इतिहाद पूनम जोड़ियो, जंहिंजी सेंट्रल कमेटीअ जे मेंबर जी हैसियत सां संदसि कयल ख़िदमतूं हमेशह यादि कयूं वेंदियूं। सैयद ग़ुलाम शाह SUPA जे बानियुनि मां हिकु आहे। हीअ पार्टी जी पहिरीं आइनसाज़ कमेटी जो चेयरमैन, पार्टी जो पहिरियों सीनियर वाइस प्रेसिडेंट ऐं पहिरियों जनरल सेक्रेटरी रहियो आहे। अहिड़े दौर में जॾहिं सिंध जा अक्सर पढ़िया लिखिया, ॾिसणा वाइसणा, अदीब, दानिश्वर, सियासी वर्कर, लीडर वहंदड़ नदी मां फैज़याब थी रहिया हुजनि, उन कहतुर रिजाल जे वक़्त में हिन माण्हूअ जो सिंध सां गॾु बीहण वॾी नेमत आहे। सैयद ग़ुलाम शाह खे सालगिरह जूं लख लख मुबारकूं हुजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।